You're watching Sindh Super TV. Hey, माण्हू त ऊंधे में चोरी कंदा आहिनि पर शाशू कान चोॾींहं जी राति आहे ऐं रोशनीअ जी राति में चोरी करण आयो आहियां। माण्हू चवंदा आहिनि ख़बर जे घरां केरु चोरी न कंदो आहे पर करे ॾेखारीनि हिननि खे चोरी। हे कई शाशू कान चोरी करण आया आहिनि ख़बर कान्हे घरां पर हुनखे ख़बर न आहे चोरी कीअं कबी आहे। ऊंधे में चोरी कंदा आहिनि सदाईं। अॼु मां चांडो में चोरी करण आयो आहियां। फले साईं जी दरगाह त चादर बि खणी आयो आहियां। अॼु उन जी सिफारिश मूंखे मिलियल आहे ऐं उन सां गॾु ॿ पिस्टल बि खणी आयो आहियां। अड़े चए त उथियो हिकिड़ो होॾा ॾींदोसांसि पर जे हे न छुटो न अड़े उनजे लाइ वरी ॿियो बि खणी आयो आहियां। वरी ॿियो पोयां ॾींदोसांसि पर अॼु हिननि खे चोरी करे ॾेखारींदुसि त चोरी कीअं कबी आहे। कीअं कबी आहे चोरी हीअं कबी आहे चोरी हीअं कबी आहे चोरी हीअं कबी आहे अड़े चोरी हीअं कबी आहे। नवीन निशान कहीं नवीन साईं कजाए मां बि चवां चोर चोरी छो नथा कनि। अड़े अॼु खमूं चोरी करे पोइ निकिरंदो। अरे हथूं त ॾिए थो पर उथे छो नथो। जे न उथियो मां बख़्श नथोमांसि। हिकिड़ो अॻियां हणंदोसांसि ॿियो पोइ हणंदोसांसि ॾिसां त कीअं थो थिए। अड़े चोरी करे पोइ निकिरंदो खमूं। चोरी कीअं कबी आहे चोरी हीअं कबी आहे चोरी हीअं कबी आहे। अरे ये भागो निंड पे अच्छा असां दादा जी पोते बड़ी बड़ी लाहे निकली आने। अरे हक दे चवंदा चोर खबर दे घरा चोरी कर अरे ले खलानत ते निंड पे असां जी इते कांचे किनी थी भैया। You're watching Sindh Super TV.